बोलो भक्त भगवान की, बोलो श्री नारायण भगवान की। शुक्राना 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 शुक्राना, साईं तुंहिंजा लख लख शुक्राना, साईं तुंहिंजा मालिक तुंहिंजा लख लख शुक्राना। शुक्राना 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 शुक्राना, साईं तुंहिंजा लख लख शुक्राना। मालिक तुंहिंजा लख लख शुक्राना। पेट अंदर थो सार लहे, पेट जैसे उदर में बार रहे, जैसे उदर में सबके संभारे देखाना, सबके शुक्राना शुक्राना। साईं तुंहिंजा लख लख शुक्राना। मालिक तुंहिंजा लख लख शुक्राना। बाहिर भी थो कीन विसारे, बाहिर भी थो माता सां गॾु खीर पियारे, माता सां गॾु कीननि माण्हुनि जा ताना, कीननि माण्हुनि जा शुक्राना शुक्राना। साईं तुंहिंजा लख लख शुक्राना। मालिक तुंहिंजा लख लख शुक्राना। ॿार बुढे खे वेठो खाराए, ॿार अंत घड़ीअ तक पियो पहुचाए, अंत घड़ीअ तक ॿार बुढे खे वेठो खाराए। अंत घड़ीअ तक पियो पहुचाए, अंत घड़ीअ करे न कॾहिं थो के बहाना, करे न कॾहिं थो शुक्राना शुक्राना। साईं तुंहिंजा लख लख शुक्राना। मालिक तुंहिंजा लख लख शुक्राना। यादि कंदो जो आहे उदासी, यादि कंदो जो कटे छॾे तंहिंजी चौरासी, कटे छॾे
दर उन जे तू भर जाए जाना, दर उन जे तू भर जाए शुकराना, 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 शुकराना। साईं तेजा लख लख शुकराना, मालिक तेजा लख लख शुकराना, मालिक तेजा लख लख। दीनन दयाल थी सदा केरे पाल, दीनन दयाल थी ओह नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी फिर वरधारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, अची गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ। ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। यशोदा जो बाल के चवन नंदलाल, यशोदा जो बाल के चवन आए गायने जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वस देव क्यों कमाल। देव के जो लाल वस मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय न्यारी थी दिनों गीता जो ज्ञान सब जाने तो जहान। पढ़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी। जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उचारी थी, महिमा संत ने उचारी थी, महिमा भगत ने उचारी थी। भाग भलो सब जो कंदो सिर कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान। कृपा कदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा बुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो कारकत भगवान। आस सब पूरन कंदो श्रीकार। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति।
सात संगति महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे महात्मा नारद मुनि राजा पृथुअ खे और भगवान श्री श्याम सुंदर सतभामा खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह हिन जे 22 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया गज और ग्राह जी कथा जो। जय और विजय नाले ॿ ब्राह्मण हुया जिन हिक ॿिए खे श्राप ॾेई करके वागू और हाथी बणाए छॾियो। उन पशु जूण में ॿिन्हिनि हिक ॿिए खां वैर पे वरितो, पर हाथीअ जे प्रार्थना ते भगवान अची करके प्रकट थियो और ॿिन्हिनि जो उद्धार करे जय विजय नाले ॿ द्वारपाल पंहिंजे वैकुंठ धाम जा उन्हनि खे बणाए छॾिया। बोलो भक्त भगवान। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 23 अध्याय में। श्री ब्रह्मा जो सह्याद्री पर्वत ते यज्ञ करण और भगवान गणेश जी पूजा न करण करे उन में विघ्न पवण, सरस्वती और गायत्री जो हिक ॿिए खे श्राप ॾेई नदियुनि जे रूप में प्रकट थियणु, सो प्रसंग 23 अध्याय जो हींअर वर्णन थी रहियो आहे। बोलो श्री कारकत भगवान। ॿुधो कथा नदियुनि संधी, कीअं थियूं जग प्रसिद्ध, देवन जो सब रूप थी जन सब खे रिद्ध सिद्ध। हरे राम। कारकत में कर्म टे उत्तम अथी, हिकु नाम ॿियो दान जो धर्म अथी। टियों शास्त्र सब स्नान चवनि, जंहिंजे करण सां सब जा भाग ठहनि। जल में थी वासो तीर्थन जो, ॿियो देव सभेई देवन जो। चयो नारद ॿुध राजन तूं कथा, जंहिंजे ॿुधण सां दुख सब दर्द लथा। हिक ॾींहुं कयो ब्रह्मा वीचार, करियां चाक्षु मनवंतर में उपकार। करे यज्ञ देवन सां गॾिजी मां, ॾियां फल धरतीअ खे अॾिजी मां। ॾिसी सह्याद्री पर्वत हो सुहिणो, ॾिसी सह्याद्री पर्वत हो, जंहिंजो शिखर मुकुट जा मन मोहिणो, जंहिंजो शिखर मुकुट जा। लॻे हवा सुंदर पई खुशबूदार, लॻे हवा सुंदर पई, वणे तन मन खे ॼण लॻे बहार, वणे तन मन खे ॼण। उते यज्ञ करण लाइ तैयार थियो, उते यज्ञ ऋषि भृगु मुनि महदार थियो, ऋषि भृगु। आयो शिव विष्णु ऐं देव सभई, आयो शिव विष्णु ऐं जन यज्ञशाला ॾिसी वाह वाह कई, जन यज्ञशाला। थियो यज्ञ करण जो मुहूर्त, जीअं थियो यज्ञ करण जो मुहूर्त। अची वेठो ब्रह्मा उन हंधि, तीअं अची वेठो ब्रह्मा उन हंधि। कई सरस्वतीअ संभरण में देर, कई सरस्वतीअ संभरण में। चयो ऋषियन कर ब्रह्मा जी अवेर, चयो ऋषियन कर ब्रह्मा जी। जे निकिरी हथनि मां मुहूर्त वियो, पोइ यज्ञ करण ॼण वैरथ वियो। बुद्धि विष्णु ऐं शंकर हो चयो, बुद्धि विष्णु ऐं ॿधी पलव गायत्रीअ सां कमु कयो, ॿधी पलव गायत्रीअ सां। अञा पलव ॿुधी जीअं पूरो थियो, अञा पलव ॿुधी जीअं, अञा पलव ॿधी जीअं पूरो थियो।
आई सरस्वती ॾिसी ईअं चयो, आई सरस्वती ॾिसी ईअं, जंहिं सभा में अहिड़ा देव हुजनि, जंहिं सभा में अहिड़ा, उते विघ्न ही छो था अची पवनि, उते विघ्न ही छो था, उते विघ्न ही छो था अची पवनि। पूजा नथी गणपति संधी, सभिनी ॾिठो साक्षात, ॾाढी वॾी ग़लती आहे, वाई सभिनी जे वात, वाई सभिनी जे। हरे राम। श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको, हाणे ॿुधो, कारकत जे महात्म में नदियुनि संधी कथा, कीअं उहे नदियूं जगत में प्रसिद्ध थियूं आहिनि और पूॼण योग्य, देवियुनि जो सभु रूप आहिनि नदियूं बि, और उन में सनानु करण सां कीअं मनुष्यनि खे रिद्धि सिद्धि थी प्राप्त थिए पई, मुक्ति थी प्राप्त थिए पई। कारकत महीने में 3 कर्म उत्तम चया विया आहिनि। हिकु नाम जो कर्म, परमात्मा जो नाम सिमरन करे सुबुह शाम, ॿियो वरी दान करे, तीर्थ सनानु कंदे दान जी महिमा आहे, और टियों शास्त्रनि अनुसार हिन कार्तिक वारे महीने में स्नान जो महात्म उत्तम चयो वियो आहे। इहे 3 कर्म हिन कारकत महीने में भाग खे ठाहिण वारा। जल में तीर्थनि जो वासो आहे, सभई देव अची करके तीर्थनि में वासो था कनि पिया। सो प्रसंग हिन खां अॻु में शुरूआती अध्यावन में ॿुधी आया भई कारकत में सभई देव अची करके जल में वासो कंदा आहिनि। चारे राम। महात्मा नारदमुनि चवणु लॻो त हे राजा प्रथु, हाणे कथा ॿुध उन्हनि नदियुनि जी महिमा जी, जंहिंजे ॿुधण सां सभु दुख दर्द लही था वञनि पिया। हिकिड़े ॾींहुं ब्रह्मा जी वीचार कयो, परम पिता ब्रह्मा जंहिं संसार जी रचना कई आहे, त ही चाक्षु मनवंतर हली रहियो आहे, इन्हीअ में जेकर मां देवताउनि सां गॾिजी करके को हवन यज्ञ कयां, सत्कर्म आहे यज्ञ करण बि, केॾा फल ॾींदो आहे यज्ञ। ब्रह्मा जी वीचार करणो, वो यज्ञ करके और उन जो फल मां हिन पृथ्वीअ खे ॾियां, जा सदाई हरी भरी थी करके रहे और मनुष्यनि जे कम अचे। सयाद्री पर्वत उतां जो सुंदर नज़ारो ॾिसी करके, जंहिंजी शिखा चोटी हुई ॼण त पर्वत ते को मुकुट चढ़ियल आहे, अहिड़ो सुंदर सुहिणो पर्वत ॾिसी करके और उते मन ब्रह्मा जी प्रसन्न कयो। हवा भी तमामु ख़ुशबूदार पई लॻे, तन मन खे ॼण तो बहार पई अची वञे। यज्ञ करण जे लाइ उते सांभाव कयो ब्रह्मा जीअ, भई ही तमामु पवित्र आस्थान आहे, हिते यज्ञ करणु घुरिजे। यज्ञ जी समूरी तैयारी थी वई। शिव भगवान, विष्णु भगवान उहे और ॿिया सभु देवताऊं अची करके यज्ञ में शामिल थिया। ब्रह्मा जीअ भृगु ऋखीश्वर खे यज्ञ जो प्रमुख महात्मा बनायो और समूरी यज्ञ जी तैयारी करके मुहूर्त अनुसार ब्रह्मा जी अची करके यज्ञशाला में वेठो। पर संदसि स्त्री हुई सरस्वती। चारे राम। माता सरस्वती स्त्रीअ स्वभाव जे करके संभरण में देर कई। महात्मा भृगु ऋषि चवणु लॻो त हे ब्रह्मा जी, मुहूर्त जी घड़ी वञे थी पई निकिरंदी। जेकॾहिं हिकु बार मुहूर्त निकिरी वियो तो यज्ञ जो करणु न करणु ॿई हिकु समान आहिनि। सदाई सत्कर्म जेको आहे सो मुहूर्त अनुसार, समय अनुसार करणु घुरिजे, उन में अवेर न करणु घुरिजे। हिते विष्णु भॻवानु वेठो, शंकर भॻवानु वेठो, उन्हनि सलाह कई भाई हाणे वॾी तो सरस्वती आहे, पर हाणे ॿी स्त्री आहे गायत्रीअ नाले ब्रह्मा जीअ जी, हाणे हुन सां ई पलव पली ॿधो। घटि में घटि एतिरी तैयारी थी आहे यज्ञ जी त मुहूर्त जे अनुसार, समय अनुसार तो हुनजो शुभारंभ थिए। देवताउनि जी आज्ञा मञे करके गायत्रीअ सां पलव पली ॿधी करके जीअं अञा यज्ञ जे लाइ वेठा मस,
तो एतिरे में परे खां सरस्वती बि अची वई। चारे राम ॾिठाई जो भई मुंहिंजी जॻह ते इहा गायत्री वेही रही आहे मूंखां नंढी थी करके। अरे हेड़े सभा में देव देवताऊं वेठा आहिनि, अहिड़ो करम तव्हांखे जोॻो त कोन आहे भई मुंहिंजे हूंदे खणी नंढीअ राणीअ खे खणी गॾु विहारियो अथव। अहिड़ो विघ्न हिन यज्ञ में छाजे करके पियो आहे। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको सभिनी ध्यानु ॾिनो भई यज्ञ अञा शुरू करण खां अॻु में भॻवानु गणपतिअ जो पूॼन न थियो आहे, उन जो आह्वान न कयो वियो आहे। बोलो श्री गजानंद स्वामीअ। छो जो इहा सभिनी देवताउनि जी शास्त्रनि जी नियति आहे त कोई बि शुभ कार्य करण खां अॻु में भॻवानु गणेश खे मनायो वेंदो आहे, उन जो आह्वान कयो वेंदो आहे। पहले गणपति मनाइए पीछे करिए काज। गणपति भॻवानु सभ खां पहिरियां ई पूॼा करण जे योग्य बणियो आहे संसार में। पर हाणे ॾिठो त भई उनखे तो कंहिं आह्वान कयो ई कोन आहे, उनखे मनायो ई कोन आहे, तॾहिं तो ही विघ्न अची करके पिया आहिनि। चयो रे राम। चयो सरस्वतीअ ॿुध गायत्री तोखे करणु खपे ना ईअं चरी। मां तोखां वॾी तूं आहीं नंढी, तो ॿधी यज्ञ जी कीअं आगंढी। तूं सोचे करी हाँ कर्म इहो, कुझु साहित लाइ तरसी हाँ वेहो। मूं अचण में कहिड़ी देर कई, जो यज्ञ करण जी वेल वई। अञा शुरू बि की न की यज्ञ थियो, तो पंहिंजो पाण खे ॾिठो कयो। ॿुधी गायत्री अचो ॿुध तूं भेण, ॿुधी गायत्री अचो ॿुध तूं। मूं तो लाइ विछाया पंहिंजा नेण, मूं तो लाइ पर अॻियां देवन जे की न हले। पर अॻियां देवन जे जीअं चवनि त हा में हा पे मिले, जीअं चवनि त हा में आहे की न की मुंहिंजो कोई ॾो, आहे की न की मुंहिंजो कोई। तूं करी अजायो मूं ते शो, तूं करी अजायो। ॿुधी सरस्वतीअ चयो थी वञी नदी, ॿुधी सरस्वतीअ चयो थी नदी। रुगो सिधी सवांदी वञ वहंदी, रुगो इहो ॿुधी गायत्रीअ बि हो चयो, इहो ॿुधी गायत्रीअ बि हो। तो मूं सां अजायो साड़ कयो, तो मूं सां थी मां बि तोखे श्राप ॾियां, थी मां बि तोखे पंहिंजो वचन न कूड़ो असुल कयां, पंहिंजो वचन न कूड़ो। तूं बि नदी बणी वञ सागर में, तूं बि नदी बणी वञ, तूं बि नदी बणी वञ सागर ॾे। पंहिंजी हस्ती मिटाए उन घर ॾे, पंहिंजी हस्ती मिटाए। जंहिं घर में विष्णु वास करे, जंहिं घर में विष्णु पंहिंजी लीला सां कम रास करे, पंहिंजी लीला सां कम। इहा देवन जी चतुराई थी, इहा देवन जी थे भगतन संधि सणाई थी, थे भगतन। बणी गंगा थी गायत्री अदा, बणी गंगा थी गायत्री। सरस्वतीअ खे मंदा किनी चवंदा, सरस्वतीअ खे मंदा किनी। ॾिनो देवन बि तन खे वरदान, ॾिनो देवन बि
थियो राज़ी उन्हनि ते ख़ुदि भॻवान थियो राज़ी उन्हनि ते थियो राज़ी उन्हनि ते ख़ुदि भॻवान देवनि जे खिट पिट ॾिनो मनुष्यनि खे वरदान पातर कन पंहिंजे जल सां अहिड़ो ॾेई दान ओरो इते इन रीत थियो टेवीहो अध्याय ॿुधो उदासी अॻिते जो कथा संदो पर भाव बोलो श्री उमापति हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको भगवान गणेश जो आह्वान न करण करके ॾिसो कहिड़ो अची करके देवताउनि जे कार्य में बि विघ्न थो पवे पियो। शास्त्रनि में इहा महिमा चई वई आहे भई कोई बि शुभ कार्य करण खां अॻु में भगवान गणेश जो आह्वान कयो वञे, छो जो इहो देवताउनि में पाण में चटाभेटी लॻी हुई जंहिंमें भगवान गणेश जे बुद्धीअ खे परखे करके और उनखे इहो मान ॾिनो वियो भई सभु संसार में सभ खां पहिरियों ई तुंहिंजो पूॼन कयो वेंदो। हाणे उहो तो थियो कोन, एॾी वॾी ग़लती जो थी वई। सभई पिया चिंता मग्न थियनि। एतिरे में सरस्वती अची करके गायत्रीअ खे पई घटि वधि ॻाल्हाए, अरे तूं मूंखां नंढी थी करके और ईअं कर्म कयो अथई, मां त तोखां वॾी आहियां, यज्ञ जी कीअं तो मुंहिंजे बिना आज्ञा जे ॻंढी ॿधी आहे, तोखे कुझु सोचे त कर्म करणु खपे हा, कुझु मुंहिंजे लाइ इंतज़ारु करे हा। भई वॾी भेण अचे थी पई, मां भला कहिड़ी देरि कई अचण में, ॾिसो अञा यज्ञ अञा शुरू बि न थियो आहे, मां पहुची वियसि न। हरे राम, तो त पंहिंजो पाण खे ॾिठो करे छॾियो। सरस्वतीअ जा इहे वचन ॿुधी करके गायत्री चवणु लॻी, अरे भेण मां त तुंहिंजे लाइ घणा ई इंतज़ार कया, अखियूं पे विछाए वेठी हुअसि, पर हाणे यज्ञ में देवताउनि जी आज्ञा थी, हाणे हू बि तो वॾा आहिनि सभिनी खां, जीअं उन्हनि आज्ञा कई तीअं मां हा में हा खणी मिलाई, उन्हनि जी आज्ञा मञे करके ई तो मां वेठसि। अरे तूं पाण खे सिधो समाटो थी सॾाए पई। हरे राम, चङो वञी करके नदी थी वो सिधी सिधी वहंदी वञजांइ। सरस्वतीअ जा जो इहे वचन ॿुधा तो गायत्रीअ खे बि क्रोध आयो, अरे मुंहिंजो हिन में को ॾोह त आहे कोन, मूंखे खणी करके श्राप ॾिनो अथई, मां बि तोखे श्राप थी ॾियां पई, हे सरस्वती वञ तूं बि वञी करके नदी थी उन सागर में वञी करके मिल जिते भगवान श्री नारायण तो रहे पियो। बोलो श्री नारायण भगवान। महात्मा नारद मुनि चवणु लॻो त हे राजा प्रथु, ॾिसो देवताउनि इन्हीअ श्राप खे बि मनुष्यनि जे लाइ वरदान रूप बणाए छॾियो। ॿिन्ही खे वरदान ॾिनो त भई तव्हां वचन तो सचा थींदा, भल वञी करके तव्हां हाणे नदियूं त थियो, पर सारे संसार में तव्हां मनुष्यनि खे पवित्र कंदव। गायत्री वञी करके गंगा नदी बणी आहे और सरस्वती आहे मंदाकिनीअ जो रूप। बोलो श्री गंगा मैया। त ॾिसो पाण में तो उन्हनि जी खिटपिट थी, पर हिन कारकत वारे महात्म जे करके लोकनि जो उद्धार थियो। अहिड़ा तीर्थ स्थान बणिजी विया उहे नदियुनि जे रूप में, जिते लोक वञी करके स्नान दर्शन पुण्य था कमाइनि पिया, स्नान करे दर्शन करे दान पुण्य करे और अहिड़नि महान पवित्र महीननि में सत्कर्म करे वञी अहिड़नि तीर्थनि ते केतिरो न पुण्य कर्म था कमाइनि, जंहिंसां उन्हनि जी मुक्ति थी थिए पई। तो इहो बि वरदान ॾियण तो उन्हनि नदियुनि रूप में हिननि मनुष्यनि जे लाइ लाभकारी बणिजी वियो। बोलो श्री कारकत भगवान। तो जेको बि अहिड़नि महान पवित्र आस्थाननि ते वञे थो पियो, गंगा जीअ जे किनारे ते, जमुना जीअ जे किनारे, मंदाकिनी, सरस्वती, ये सभु नदियूं तो आहिनि पर पवित्र करण वारियूं आहिनि, जिन जो जल
तमामु महिमा योग्य आहे। तो जेको बि अहिड़नि स्थाननि जो दर्शन वञी करे थो पियो इन कारकत वारे महीने में, उनजो इन संसार मां बेड़ो पार थो थी वञे पियो। हिते इन कथा सां गॾु ई 23 अध्याय समाप्त थियो। 24 अध्याय में वॾी कथा जो प्रसंग वर्णन थींदो। राजा पृथ्वी जो महात्मा नारद मुनिअ खां पाप और पुण्य बाबति उनजो प्रभाव पुछण और शुभ और अशुभ कर्मनि जो फल ॿुधाइण, सो प्रसंग 24 अध्याय जो अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री गजानंद स्वामीअ की। हींअर प्रसाद भी वठो और ही शब्द भी चवाए। करया हथ जोड़े मां आजी, सब देव गुरु थियन राजी। करया हथ जोड़े मां आजी, सब देव गुरु। जय देव गुरुदेव, जय देव गुरुदेव। करया हथ जोड़े मां आजी, सब देव गुरु थियन राजी। करया हथ जोड़े मां, जय देव गुरुदेव, गुरुदेव जय देव। करया हथ जोड़े मां आजी, सब देव गुरु थियन राजी। गाड़ो आए गाड़ो। जय देव गुरुदेव, पहराई गणपति खे मनाया, पोए मंगेर जा गौरी, पोए मंगेर जा गौरी। पहराई गणपति खे मनाया, शिव विष्णु ऐं सूरज सब जी, शिव विष्णु ऐं चिंता मिटाइन गौरी, चिंता मिटाइन गौरी, चिंता मिटाइन। करया हथ जोड़े मां आजी, सब देव गुरु थियन राजी। करया हथ जोड़े मां आजी, सब देव, जय देव गुरुदेव। गुरु नानक खां ॾहई गुरु, गुरु गोबिंद सिंह महाराज, गुरु गोबिंद सिंह महाराज। गुरु नानक खां ॾहई गुरु, गुरु गोबिंद सिंह। गुरु ग्रंथ साहिब भी सब जी, गुरु ग्रंथ साहिब भी रखंदो आहे लाज, रखंदो आहे लाज, रखंदो आहे। करया हथ जोड़े मां आजी, सब देव गुरु थियन राजी। करया हथ जोड़े मां, जय देव गुरुदेव। उदासीन आचार जगत, गुरु श्री चंद्र थी सरताज, गुरु श्री चंद्र थी सरताज।
उदासीन आचार जगत गुरु श्री चंद्र थी। संत सहाई थींदा जग में संत सहाई, पूरा कंदा सब काज, पूरा कंदा सब काज। कर हथ जोड़े माँ आजी, सब देव गुरु थियन राजी। कर हथ जोड़े माँ जय देव गुरुदेव। सतगुर रंगी राम खंजे के संत उदासी आइन, संत उदासी आइन। सतगुर रंगी राम खंजे के संत, तन खे सब प्रणाम करे था, तन खे सब चार पदार्थ पाइने, चार पदार्थ पाइने। कर हथ जोड़े माँ आजी, सब देव गुरु थियन राजी। कर हथ जोड़े माँ आजी, सब देव जय देव गुरुदेव। जय देव गुरुदेव, जय देव धन, जय देव गुरुदेव। जय देव गुरुदेव, जय देव। बोलो श्री सद्गुरुदेव भगवान। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं, वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज, मङ्गलं पुण्डरीकाक्ष सर्वमङ्गलाय तनोहरि। बोलो राजा राम, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।